जेको अल्लाह ताला फरमाए त खुशी कयो छो जो गमी जो सामान पंहिंजो हूंदो आहे खुशी जो सामान पंहिंजो हूंदो आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अजीज छो जो अल्लाह जो महबूब रहमत बि आहे त फज़ल बि आहे सुभान अल्लाह जो इमाम अहले सुन्नत फरमायो फरमाता फज़ल रब्बुल उला फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए फज़ल रब्बुल उला फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए बुझादो तजीद अल्लाह जो महबूब तशरीफ फरमा थियो आ रहमतल लिल आलमीन तशरीफ फरमा थियो आ शफीउल मुज़निबीन तशरीफ फरमा थियो आ बुझादो तजीद अल्लाह जा नबी कई दुनिया जे कटे ते आया बुझादो तजीद पंहिंजो ज़मानो दुनिया में रहा हिन दुनिया मां उसरी विया पर असांखे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उहो महबूब अता फरमायो आ जो क़यामत ताईं दुनिया जी आख़िरी हदुनि ताईं जेकॾहिं नबूवत ऐं रिसालत आहे त मदीने वारे साईं जी आहे अल्लाह जे महबूब जी बारगाह में दसणा बि जॾहिं तव्हां आख़िरी नबी आहियो त पोइ नबियुनि जे पुठियां नबियुनि जा नाइब हूंदा हुआ रसूल जे पुठियां नबी ईंदा हुआ वो तव्हांजी उम्मत जी मालिकी केरु कंदो उनखे केरु संभालींदो पाण फ़र्द मुंहिंजी उम्मत जे अंदरि एतिरा त वली पैदा थींदा जो आसमान मां मींहुं वसंदो आहे जे कतरनि खे फुड़नि खे केरु ॻणे न सघंदो मुंहिंजी उम्मत जी वलनि खे बि केरु ॻणे ई न सघंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी एतिरा अल्लाह जा वली हिन उम्मत में थींदा ऐं उहे महबूब जा नाइब हूंदा पर इहो मां तव्हांखे ॿुधायां त कंहिं बेअदब जमायत में वली पैदा न थींदो वली पैदा थींदो त जमायत अहले सुन्नत में थींदो सुभान अल्लाह जेके हिन ॻाल्हि जो क़ाइल आहिनि उहे सुभान अल्लाह चई ॿुधाइनि छो जो बेअदब त महरूम आहे न उनखे कुझु ई कोन मिलियो आहे त ॿियनि खे कीअं फैज़याब कंदो पर अदब जहिड़ी दौलत जेका आहे न मुंहिंजा ख़ुशि नसीबनि खे नसीब थींदी आहे अदब पहिरीं ॾाकण आहे जंहिंमें अदब आहे ख़ुदा ताला उनखे मंज़िलूं आसान फरमाईंदो आहे बेअदब खे कुझु बि कोन मिलंदो आहे अल्हम्दुलिल्लाह इहा अदब वारी दौलत रब्बे करीम जमात अहले सुन्नत खे नसीब फरमाई सुभान अल्लाह अब सैयदनि जो अदब कंदा आहियूं न ॿ टे ॼणा त ॻाल्हायो हज़रत मुजद्दिद मिल्लत इमाम अहले सुन्नत शाह अहमद रज़ा ख़ान बरेलवी खां पुछा कयो कि साईं सैयदा बेनमाज़ी आहे सैयदा रमज़ान जा रोज़ा नथो रखे सैयदा बेअमल आहे छा उनजी ताज़ीम कजे या न कजे अब आला हज़रत खे त सुञाणो था न बाबा सुभान अल्लाह पाण फरमाए त बेअमल आहे अमल कोन त के न पाण फरमाए त भला ॿुधायो त सैयद जी इज़त नमाज़ जे करे कबी आहे रोज़े जे करे कबी आहे हज जे करे कबी आहे या मदीने वारे साईं जे करे कबी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जे करे अब कंहिंजे मदीने वारे साईं जे करे अमल जे करे उनजी इज़त न आहे निस्बत मुस्तफ़ा जे करे महबूब जे औलाद हुजण जे करे उनजी इज़त आहे इहो इमाम अहले सुन्नत जो अक़ीदो आहे जंहिंजे करे असां पाण खे बरेलवी सॾाईंदा आहियूं जेको इन जे मसलक सां मुंसलक आहे त असांजे इमाम इहा फतवा ॾेई छॾे त सैयद जे अमलनि जे अंदरि परखण जी तव्हांखे ज़रूरत न आहे
बल्कि सैयद जॾहिं बि साम्हूं अचे इनखे न ॾिसंदा कयो मदीने वारे साईं खे ॾिसंदा सुभान अल्लाह तंहिं करे इमाम अहले सुन्नत फरमाया तेरे नस्ल पाक में है हर बच्चा बच्चा नूर का मां त मां थकियल यार थोरो मूंसां साथ ॾियो वरी तव्हांजे रोशन मूंखे चए त थोरी तकीर कजां भत ठरी वेंदो पर भत ठहण खां अॻु में तव्हां ठरी विया कहिड़े तवजह सां फरमाया तेरे नस्ल पाक में है हर बच्चा बच्चा नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का खुदा जो तजीद सैयद जो अदब करे त सुन्नी अब्बे जो अदब करे त सुन्नी अम्मड़ जो एहतराम करे त सुन्नी उस्ताद जो ख्याल करे त सुन्नी मुर्शिद जो अदब करे त सुन्नी माला कहता ये अदब वारी मीरास अल्लाह ताला असां जे नसीबन में लिखी छड़ी आहे अब का खूबी त हुजे न भला कांडेरो ॾिठो अथव कांडेरो सुभान अल्लाह जागू था हलाइनि हिकिड़ो वण हुजे न पोइ चवंदा कि वण न हुजे त पोइ उहो हूंदो आहे पोइ उनखे सिंध जा माण्हू सॾींदा आहिनि कांडेरो छा पोइ उनजो नालो कोन रखियो आहे पर जॾहिं हुन में नज़र कयूं त पहाड़ खां वठी चोटीअ ताईं कंडा 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 पोइ तव्हां न चओ त हिनजो नालो ई था रखूं कांडेरो अब जड़ा अफ़ाल प्रकार हूंदा ओड़ी ॻाल्हि थींदी न बाबा बिल्कुलु आहे न बाबा सही हाणे उन बूटे जो नालो आहे कांडेरो सही आहे न बाबा पर मुंहिंजा जो तॾहिं त तव्हां गुलाब जो गुल ॾिठो हूंदव जागो था हलाइनि गुलाब जे गुल जे हेठां बि कई कंदा हूंदा आहिनि कई उनजे अंदरि सुहा हूंदा आहिनि पर गुलाब जे बूटे खे केरु कांडेरो न सॾींदो कंडनि वारो वण न सॾींदो छो जो हिकिड़ो गुलाब आहे जेको हुनजे सभिनी ऐबल ते ढके थो पियो माण्हुनि जी नज़र हुनजे कंडल जे मथां कोन पवंदी आहे गुलाब जे गुल जे मथां पवंदी आहे माना गुलाब जो गुल हुनजे ऐबल ते हुनजे कंडनि खे ढकियो बीठो आहे त मुस्लमान जे अंदरि बि का खूबी हुजे जेका हुनजे ऐबन खे ढके छॾे हुजे या न सुभान अल्लाह माण्हू हुजे पर माण्हू में को गुण त हुजे सॼा का खूबी त हुजे न पर हिकिड़ो अफ़ार लभे कोन रहंदो बेअदबी बि हुजे ॿुधा गुलाब जो गुल तमामु ई गुलनि जो सरदार आहे ऐं इनखे ख़ुदा ताला वजूद ॾिनो आहे मुंहिंजे मदीने वारे साईं जे पघर मुबारक सुभान अल्लाह तॾहिं इहे सभु शयूं अलाह जूं ख़लक़ियल आहिनि पर अल्लाह जूं सभु बि हुन में हिकमतूं रखियल आहिनि सुभान अल्लाह हिकिड़ी अथव मखे ऐं ॿियो अथव मखो जागो था हलाइनि मखे ऐं मखे में फ़र्क़ु आहे ऐं टियों अथव ॾेबू ॻाढ़ो असांजे कंडियारे में अथव जनाब अचो त कॾहिं ॾेखारींदो आहे न बाबा अहिड़े तो मखे अहमदयार ख़ान मुफ्ती साहिब लिखियो आहे त क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला हिन मखियुनि खे जहन्नम में मोकिलींदो ऐं मखे खे वरी जन्नत में सुभान अल्लाह त छो जो इहो ईंदे बि दुरूद पढ़ंदो आहे त वीदे बि दुरूद पढ़ंदो आहे सुभान अल्लाह जे वञे गुलनि ते त बि दुरूद पढ़ंदो वञे वरी ॿोटे ते बि दुरूद पढ़ंदो वञे पर ॾिठो हूंदव तव्हां इहो माखीअ जो मखो कॾहिं नालीअ मां पाणी कोन पींदो अथव त मां तजुर्बो कयो आहे पर तव्हां बि कजो नलको हूंदो त मथां ॿियो पाणी पीअंदव हो ॻाढ़ो ॾेबू नालीअ में वेठो हूंदव गटर ते वेठो हूंदव हे मखो जेको आहे सो मथां नलके मां साफ़ पाणी पियो पीअंदो कॾहिं हिन खां पुछियो अथव त तूं मथां पाणी छो थो पी तो ज़बान हाल सां जवाब ॾिए थो पियो
तो मुस्तफ़ा जे दुरूद पढ़ण जे लाइ वात जो पाक हुजणु ज़रूरी आहे। सुभान अल्लाह। महबूब जे दुरूद पढ़ण जे लाइ वात जो पाक हुजणु ज़रूरी आहे। इन दुरूद जे करे मखो जेको आहे सो जन्नत में हुजे थो, पर हुनखे अलाह ॾंग बि ॾिनो आहे। इन ते मां ॻाल्हायां त वॾी ॻाल्हि आहे, जो अलाह ताला जो ज़िक्र क़ुरान पाक में फरमायो न, सही अहिड़े तवजह सां। पर इहो ॾंग इनखे अलाह ताला इन करे ॾिनो आहे जो जिथे खज़ानो हूंदो आहे त उते पहरेदार बि त हुजे न। सुभान अल्लाह। जिथे खज़ानो हुजे उते पहरेदार बि हुजे। वरी पहरेदार खे चौकीदार खे अबा कुहाड़ी हूंदी आहे, रट हूंदी आहे, बंदूक हूंदी आहे, कलेक्शन कोप हूंदी आहे, हथियार बंदि हूंदो आहे। अलाह हुनखे इहो हथियार ॾिनो आहे, उहो खज़ाने जे मथां वेठो आहे, तंहिं करे अलाह हुनखे इहो हथियार ॾिनो आहे। इहो हुनजे लाइ ऐब आहे ई कोन। मुजाहिद मुस्तजीद अमजार खान मुफ्ती इन करे लिखियो आहे त इहो मखो जन्नत में वेंदो, मखी जहन्नम में। मखो जहन्नम में छो वेंदी? हराम दिखाए। सुभान अल्लाह। हेॾे तवजह। मखी जे अंदरि हिकिड़ी वसफ़ आहे, कहिड़ी? मुजाहिद तदीद या मखी जेका सो माण्हूअ खे बेआराम कंदी आहे। आया न कंदी आहे न बाबा। मुजाहिद तदीद वॾेरो हुजे, सरदार हुजे, नवाब हुजे, फौजी ऑफिसर हुजे, जनरल हुजे, चीफ आर्मी हुजे, पर जे अल्लाह हिन मखी खे अमर करे त हुनखे सुम्हण न ॾे त उनजो सिपाह, उनजो हथियार, उनजो लश्कर उनखे उन मखे खां निजात ॾेई न सघंदो, छुटकारो न ॾेई सघंदो। छो जो मख खे अल्लाह ताला एॾो त पावर ॾिनो आहे, जेकॾहिं चाहे त दुनिया जी निंड फिटाए सघे थी पई आहे। तंहिं करे अमजार खान मुफ्ती रहमतुल्लाह ताला लिखियो त जहन्नम जे आराम फिटाइण जे बाद अल्लाह ताला हिन मख खे जहन्नम में मोकिलींदो त वञ हुन जे आराम खे फिटाए। हो जहन्नम जो अज़ाब पिया खाईंदा, हिन खे बाहि असर कोन कंदी। ही मख पई उॾामंदी वठंदी, फिरंदी वठंदी। हे अल्लाह जा राज़ आहिनि, अल्लाह जूं हिकमतूं आहिनि। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त मखी मखे में फ़र्क़ु आहे। छो जो मखी टूट ते वेंदी आहे, मखो गुलनि जे मथां वेहंदो आहे। मुंहिंजा तॾहिं त मख न थियणु घुरिजे, असांखे उहो थियणु घुरिजे जेके मुहम्मद करीम जे मथां दुरूद पाक पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह। जेकॾहिं आशिक़ फरमायो फरमाता पढ़ी पाक दुरूद खे मन अंदर महकाए, दुनिया थई थोरी घड़ी सुम्ही वक्त न विञाए, बता तूं पर चाहे रोई पाजे रब खे। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हीअ सआदत, हीअ नेक बख़्ती असांखे नसीब फरमाई आहे जो हिन महीने में मुबारक जे अंदरि असां महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहियूं। खोड़ वाक़िया आहिनि महबूब जी आमद सां। मां क़ुरान जी आयत पछाड़ी में पढ़ंदो मां। जॾहिं अल्लाह जे महबूब जी विलादत थी आहे, सुभान अल्लाह, मक्कतुल मुकर्रमा में, छो जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मक्के पाक में भी दुआ घुरी त मुंहिंजा मौला हिन काबे जी आबादी जे वास्ते पंहिंजे महबूब मदीने वारे साईं खे मबूस फरमा। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल कई। अल्लाह जे महबूब जी विलादत मक्के पाक में थी वई। वाक़िया खोड़, पर हिकिड़ो वाक़ियो इहो आहे जो जॾहिं अल्लाह जे महबूब जी मक्की पाक में विलादत थी आहे त ईरान में ज़लज़लो थियो। अब काथे? ये न जिस सुभान अल्लाह। ऐं इमाम आले सुन्नत आला हज़रत भी उनखे बयान फरमायो, फरमाया तो दुश्मन अहमद पे शिद्दत कीजिए। असां तो पाण में विढ़िया वेठा आहियूं, पर आला हज़रत तो फरमाए जेको अल्लाह जे महबूब जो दुश्मन आहे उन जे मथां सख़्त नज़र रखंदो। फरमाए दुश्मन अहमद पे शिद्दत कीजिए, मुल्हिदों से क्या मरोवत कीजिए।
रियाती ना है कहना। दुश्मन अहमद पे शिद्दत कीजिए, मुल्हिदों से क्या मरोबत कीजिए। गैज़ से जल जाए बेदीनों के दिल, गैज़ से जल जाए बेदीनों के दिल, या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। ये जो दिल वो सड़न थियो तो भली सड़न, पर तुझी ज़बान ते या रसूल अल्लाह जो नारो हो जाए। सुभान अल्लाह। गैज़ से जल जाए बेदीनों के दिल, या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। मिस्ल फारिस ज़लज़ले हो नजद में, मिस्ल फारिस ज़लज़ले हो नजद में, जिक्र आयाते विलादत कीजिए, जिक्र आयाते विलादत कीजिए। दुश्मन अहमद पे शिद्दत कीजिए। खुदा तो तदीद जरे हबीबे करीम सलासम जी विलादत बासआदत थिया, सारी जो टेमा रात मोकलाए रहिया, नीह जो आगाज थी रहा, न नीह पोतवा न रात वैया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात रात के भी राजी करे तो, नीह के भी राजी करे तो। रात जा पसा पूरा थी रहा, नीह जो इब्तिदा थी रहा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन खड़ी के अंदर पंहिंजे सुणे महबूब के दुनिया जे तके ते मोकिलियो आहे। मुंहिंजा सुण बीब मां तोखे अहिड़े वक़्त में थो मोकिलिया जो केरु नाराज़ न थिए। तूं अहिड़े वक़्त में वञ जो ॾींहुं बि राज़ी हुजे त राति बि राज़ी हुजे। सुभान अल्लाह। अल्लाह जो महबूब इन टाइम में तशरीफ़ फरमा थियो। उन टाइम जे अंदर मुंहिंजे महबूबे करीम सलासम जो ॾाढो सगोरो बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे। मुजावर हो न बैतुल्लाह।